नौशरो फिरोज़ मां अव्हांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करायो आहे रिज़वान अली जुमाणी। मोरो वेझो डेपारजा दरगाह नूर शाह दुर हद नवां जतोई जे रवासी मीडिया अॻियां दाहिंदे ॿुधायो आहे त जुमे ॾिहाड़े 26 तारीख़ नवां जतोई SHO दर्स SHO कोराई थाणो SHO मलिक थाणो SHO चेकिंग दौरान मुंहिंजे भाउ अमजद खे गाॾी खे रोकण जो इशारो ॾिनो हुयो, मगर असांजी अमर जी तबियत सख़्तु ख़राब हुअण करे तेज़ स्पीड में ॻोठु वञी पहुतो, जिते अम्मा खे सीरियस हालत में नौशरो फिरोज़ अस्पताल ॾांहुं खणी वियो ऐं मूंखे कॉल करे ॿुधायो त अदा तव्हां बि पुलिस जा जवान आहियो। मूंखे पुलिस गाॾी रोकण जो इशारो कयो। हू अम्मा जी तबियत सख़्तु ख़राब थी वई हुई। मां दवाऊं वठियूं पियो अचां, जंहिं करे मोटरसाइकिल न रोकी आहे। अव्हां ॻोठु अचो। मां ऐं मामो साले आलिमाणी दादू ऑन ड्यूटी ॻोठु पहुतासीं त मथियनि थाणनि जा SHOs वॾी पुलिस नफ़री वठी ॻोठु पहुतल हुआ ऐं चवणु लॻा तुंहिंजे भाउ वटि 125 गाॾी चोरी जी आहे, तव्हां नवां जतोई थाणे ते हलो। त असां वियासीं त हिकु ॾिहाड़ो पुछा गुछा करे मूंखे थाणे ते विहारे छॾियो ऐं मुंहिंजे मामू खे चयो वियो तव्हां दादू थाणे ते वञी ड्यूटी कयो। उन खां पोइ हिकु बदनाम ज़माना धाड़ेल जी पाथारेदारी जी FIR में मुंहिंजो ऐं मामे जो नालो खोलियो वियो। सिंध पुलिस जे जमादार खे जेल मोकिलियो वियो, जेको मूंसां ऐं मामे सां नाइंसाफ़ी आहे।